इंटरनेशनल स्टेडियम में PSL ट्रॉफी जी मुहूर्त लाइ तकरीब कोठाई वई, जंहिंमें फ्रेंचाइज मालकन, मैनेजमेंट, PCB अख्तियारन ऐं रांदीगरनि शिरकत कई। PSL 3 जी ट्रॉफी खे हेलीकॉप्टर ज़रिए आंदो वियो, जंहिंखां पोइ उन खे दिफ़ाई चैंपियन पिशावर ज़ल्मी जे कप्तान डेरेन सेमी हवाले कयो वियो। तकरीब के खिताब कंदे PCB चेयरमैन नजम सेठी इवेंट में शामिल समूरन टीमन के कप्तानन जो तारुफ कराइंदे चयो त पाकिस्तानियन लाइ ही वडो लम्हो आहे ऐं इवेंट मां केतराई माण्हू लुत्फ वठंदा। नजम सेठी चयो त डेरेन सेमी पाकिस्तानियन जी दिल में रहे थो। ही पाकिस्तान जो स्टार आहे। शोएब मलिक जबरदस्त बैट्समैन ऐं अगवान आहे। कौमी टीम के अगूणे कप्तान शाहिद आफरीदी चयो त PSL कराइण नजम सेठी लाइ चैलेंज हो। इवेंट के कामयाब बनाइण में संदस वडो किरदार आहे। क्रिकेट के हथी ॾियण ते हू फ्रेंचाइज मालकन जो थोराइतो आहे। छहनि टीमन जे कप्तानन पिण पंहिंजनि ख़्यालन जो इज़हार कयो। प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ ट्रॉफी जो नुमाव कयो वियो। इवेंट में बेहतरीन बैट्समैन, बॉलर, फील्डर ऐं विकेट कीपर के भी ट्रॉफीज ॾिनियूं वेंदियूं, जिन खे पाकिस्तान जे लेजेंड रांदीगरनि सां मंसूब कयो वियो आहे। पाकिस्तान सुपर लीग में हिन भेरे 6 टीमूं शिरकत करे रहियूं आहिनि। टाइटल जो दिफ़ा कंदड़ पिशावर ज़ल्मी जो कप्तान डेरेन सेमी, इस्लामाबाद यूनाइटेड जो मिसबाउल हक, क्वेटा ग्लैडिएटर्स जो सरफराज अहमद, कराची किंग्स जो अमाद वसीम ऐं लाहौर कलंदर्स जो कप्तान ब्रेंडन मैक्यूलम आहे। इवेंट में नई शामिल टीम मुल्तान सुल्तान्स जी क़यादत शोएब मलिक कंदो। PSL 3 जी इफ्तिताही तकरीब 22 फरवरी ते दुबई इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम में थींदी, जंहिं बाद इवेंट जी इफ्तिताही मैच पिशावर ज़ल्मी ऐं मुल्तान सुल्तान्स विच में पाकिस्तानी वक्त मूजिब रात 10 वगे खेॾी वेंदी।